अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में भलीकार ऐं यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, वफ़ाक़ी सरकार हिकिड़ो डिसीजन खयो आहे जंहिंजो कुझु बि सम्झ में नथो अचे ऐं वाक़ई मतिलबु हिकिड़ी सम्झे त अलाए चाहे बंगालियुनि जूं प्रॉपर्टियूं या उन लेस प्रॉपर्टी जेका बि आहे या बचियल आहे बंगाली जेके छॾे विया 71 खां पोइ जेका बि पंहिंजी प्रॉपर्टी हिते उहा वापसि बंगालियुनि खे ॾिनी वञे। फ़ारूक नसीम साहब वज़ीर कानून जी सरबराही में कोई इजलास थियो, उनमें चवंदा त जेके बंगाली 71 में छॾे विया घणा साल थी विया, अलाए 50 साल थी विया, 21 इयर्स मथे थी विया, 50 साल थी विया, 50 साल थी विया। उहे 50 सालनि में उन्हनि ॻोल्हींदा किथे ऐं जेके छॾे हलिया विया उन्हनि खे छा ढाका मां ऐं चिटागांग मां सॾे करे हिते प्रॉपर्टियूं ॾींदा? ऐं ॿी ॻाल्हि इहा त क्वेश्चन इहो आहे त ज़ाहिर आहे हुन जॾहिं हू 71 जो माहौल हो, हिकिड़ी विरहांगो थियो मुल्क जो, त खोड़ माण्हू जीअं हिंदुस्तान जो 47 में विरहांगो थियो त खोड़ माण्हू हुन पासे जेके इंडिया ठहियो उतां हिते आया, हितां वारा जेके पाकिस्तान ठहियो पाकिस्तान वारे पासे खां हुन पासे विया, त ज़ाहिर जेको जिथे वियो बसि पोइ छॾे वियो। असां वटि महिरबानी थी त सिंध में एविक्यू प्रॉपर्टी ठाही वई ऐं पोइ जेके हिंदुस्तान मां आया हुननि खे उहे ज़मीनूं हुननि खे हुननि जे क्लेम में ॾिनी वयूं, त हुननि दावा कई त असांजो जेको आहे लखनऊ में ई हो या हैदराबाद दक्कन में ई हो जेको बि हो UPCP में, त उन जे एवज़ हिननि खे हिंदू जेके हितां लॾे विया हुआ उन्हनि जे अच्छा। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको ही 71 में थियो त 71 में अवल त कोई एतिरी का मास माइग्रेशन त न थी हूंदी आहे, छाकाणि त आउं इहो सम्झां थो त जेको असां नंढे हूंदे खां ॿुधंदा आयासीं त भई बंगाली, बर्मी, बिहारी, अगवानी ही सिंध में अची ऐं पोइ ॾिठोसीं बि अखियुनि सां त घणाई त बंगालियुनि जी बाद में आई आहे। सो अच्छा, पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि हिते बंगाली छॾे विया प्रॉपर्टीज़ त जेको ढाका ऐं ईस्ट पाकिस्तान हो हुन ज़माने जो बांग्लादेश जेको छॾे आया हुतां जेको वेस्ट पाकिस्तानीज़ छॾे आया, पोइ हाणे चवनि हसीना वाजिद खे त उहो असांजे पाकिस्तान हिन पासे वारनि खे हुते ॾेई छॾनि, हुते वारनि खे हिते ॾेई छॾनि। को न सिर आहे न पेर आहे, न को मंतक आहे हिन फ़ैसिले जी। ऐं जेको अनक्लेम प्रॉपर्टी आहे कानूनी माहिर चवनि था त उहो त सूबाई मिल्कियत आहे। 71 में हू लॾे विया, 73 में कानून आयो आहे त लॉ कॉन्स्टिट्यूशन ठहियो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही मतिलबु मूंखे ईअं लॻे थो करे त फेडरल हुकूमत में फ़ारूक नसीम साहब या हिन टाइप जा माण्हू मिड़ी सिंध में सिंधी माण्हुनि खे थोरो चिड़ाइण में मक़सदु हूंदो आहे। भई थोरो काफ़ी ॾींहंनि खां मठार लॻी पई आहे, या त कुझु अरसो पहिरीं फ़ारूक नसीम साहब चयो त इनखे अलॻि सूबो ठाहिण ऐं फलाण करणु, त ठीकु आहे फ़ारूक नसीम साहब MQ अल्ताफ़ वारी पार्टी में रहिया आहिनि, उन्हनि सां वेझो रहिया आहिनि, लेकिन ही PTI हिकिड़े पासे चए थी त असीं सिंध में अचूं पिया ऐं आउं चवां थो भई सिंध में अचो पिया त छा ट्रेन में अचो पिया, ज़ाहिर सिंध लाइ को पैकेज खणी ईंदो, डेवलपमेंट पैकेज ऐं पॉलिटिकल पैकेज। त पॉलिटिकल पैकेज जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था सियासी पैकेज, त सियासी पैकेज में हिकिड़े पासे तव्हांजो वज़ीर साहिबु चए पियो तव्हांजी हुकूमत फ़ैसिलो करे पई त बंगालियुनि खे असीं ढाका मां घुराए प्रॉपर्टी ॾींदासीं, जेको सिंध जे माण्हुनि लाइ हिकिड़ो हसास मौज़ू आहे। वरी तव्हांजी हू जेका आपा फिरदौस आहे हू चए थी सिंधी माण्हू जेके जाहिल आहिनि त ही कहिड़ो सियासी पैकेज सिंध खे ॾियनि पिया। सो वरी मतिलबु सिर आहे न पेर आहे, लॻे थो मक़सदु रुॻो हिन ते छाकाणि ऐं छा ॻाल्हायां, त मूंखे लॻे थो मिड़ई मक़सदु चिड़ाइण आहे, मिड़ई सिर्फ़ु चिड़ाइण आहे। ठीकु आहे सभु कॉलर नज़र मास्टर गुलाम रसूल कुंबर सांगड़ मां। जी कुंबर साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। अली काज़ी साहब जो तबसरो तमामु बहितर पियो वञे ऐं सुवाल इहे ई आहिनि। कुझु वक़्तु पहिरियां ॿेटनि जो इशू उथियो, हाणे सिंध जी ज़मीनुनि जो इशू, जेके 71 में बंगाली छॾे विया, छा बंगाली ज़मीन सिंध जी गॾु खणी आया हुआ जो छॾे विया, जो खेनि वापसि ॾिनी वञे? 47 ईस्वी में पाकिस्तान ठहियो, हाणे 2021 ईस्वी में लॻे थो नओं पाकिस्तान ठहंदो। अॻु में बि सिंध में, हाणे बि सिंध में, ऐं ॿिया सूबा हिन में आहिनि ई कोन। ऐं MQM जी सूरत में अञा ई ॿियूं पार्टियूं वेठियूं, नाला रुॻो मटाया अथनि। हिननि जी सोच साॻी उहा ई आहे जेका मटजंदी कोन। मुंहिंजे नज़र में इहा आहे, वधीक साईं जन तबसरो फरमाईं। ठीकु आहे। सी बिल्कुलु मसइलो आहे ज़हनियत जो, फ्रेम ऑफ माइंड आहे, हिकिड़ी ज़हनियत आहे, स्टेट ऑफ माइंड आहे जेको मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एक्चुअली जेको हू हिकिड़ो मथे में भंवरी वेठल आहे न, त कंहिं सूरत कराची खे असीं आबादी जे लिहाज़ खां बि,
लसानी हिसाब सां बि इंतिज़ामी हिसाब कंहिं सूरत हिकिड़े खे अलॻि तशख़ुस ॾियारे छॾियो। हमेशह मां ही उहा ज़हनियत आहे, हमेशह तसवर कयो वञे त अलॻि आहे। मतिलबु फ़ारूक नसीम साहिबु या हिन जो यानी ॻाल्हि इहा आहे त ही उहा ज़हनियत आहे जेके अहिड़ा फ़ैसिला कराए थी। न त हिते न को अहिड़ी डिमांड आहे, न को अहिड़ी का, हा विच में हिकिड़े ज़माने में इहे ॻाल्हियूं हलियूं त बाबा जेके हिते बिहारी ऐं बंगाली ऐं बर्मी रहनि था उन्हनि खे शिनाख़्ती कार्ड ॾियो जहिड़ो हिकिड़े पासे थियनि, या उन्हनि खे पोइ हू जेको नारा हो जेके एलियन कार्ड्स हुआ त उहो उनजी चलो को हिकिड़ी का मंतक ॻोल्हे लहंदा हुआ त भई रहनि त उअं ई पिया। हाणे अगरि हुन शिनाख़्ती कार्ड न आहे या का सुञाणप न आहे त उन्हनि खे ॻिणियूं कीअं, हुननि खे जेको आहे रिकॉर्ड में कीअं आणियूं, टैक्सिस कीअं वठूं उन्हनि खां। अच्छा त पोइ तव्हां चयो त ठीकु आहे असीं हुननि खे हिकिड़ो एलियन कार्ड खे छा चवंदासीं त हिकिड़ो जेको महाजर कार्ड या पनाहगीर या पॾेही माण्हू जो कार्ड ठाहे ॾियण जी ॻाल्हि थी पई, उहो बि हिकिड़ी बहस तलब ॻाल्हि आहे। पर हिन ॻाल्हि जो त कुझु न को डिमांड, न को ॻाल्हि, न को मुहाड़, अलाए शायदि कंहिं 50 साल यानी हाणे जेको बंगाली हितां लॾे वियो हूंदो 50 साल अॻु, अगरि हुन ज़माने में 20 सालनि जो बि हूंदो त 70 सालनि जो आहे त फ़ारूक नसीम खे दरख़्वास्त मोकिली अथनि या इमरान ख़ान खे मोकिली अथनि त असांजी प्रॉपर्टी, त हुन शरीफ़ माण्हू वेही फ़ैसिला कया आहिनि त बाबा बिस्मिल्लाह कयो, उहा प्रॉपर्टी जल्दी ॿुधायो किथे आहे त असीं वॾो असां ते चवंदो माण्हू त यार हिकिड़ो ॿार आहे आख़िरत में जवाबु ॾियणो आहे, भाई तूं त कीअं ॿार आहे भाई। ऐं जीअं तव्हां पाण चयो त 71 में उहो लॾे विया, 73 में आइन ठहियो आहे। आइन चए थो 2 सालनि खां पोइ उन्हनि सोचे सम्झे ई आइन ठहियो। ज़ाहिर आहे आइन हिकिड़ो मुतफ़क़ा आइन ठहियो आहे, उन में इहो फ़ैसिलो थियो त बाबा उहो सूबाई मिल्कियत थी वेंदी। सॼी ॻाल्हि सोचे चवां थो न मक़सदु चिड़ाइणो हूंदो, ॿियो कुझु लॉजिक ई कोन्हे। ऐसा वक़्तु माना हिकिड़ो ज़हन में अचे थो त फ़ारूक नसीम साहिबु लॉ मिनिस्टर आहिनि, लॉ मिनिस्टर हूंदे बावजूदि अगरि ज़्यादा बहितर हो त ओनरलेस प्रॉपर्टी ते कमेटी ठहियल आहे त तव्हां उन ते ठाहे वठो जिते कब्ज़ा थियल आहिनि ज़मीनुनि ते, त उहो छुटी पवनि जेके कब्ज़ा थियल आहिनि ज़मीनुनि ते। न उहो बि कब्ज़ा त हाणे कोन छॾाइणा आहिनि न, मक़सदु कुझु ॿिया सिधा सभु नज़र अचनि था हिन मां। एक्चुअली हू हिकिड़ी ज़हनियत आहे, उहो रिफ्लेक्ट थिए थी, ॿियो कुझु कोन्हे। ऐं सभु जितां ॻाल्हि कई लेकिन आउं चवां थो त भई PTI अॼुकल्ह इहो चए पई असीं सिंध अचूं पिया, सिंध अचूं पिया, भई सिंध अचो पिया त ज़ाहिर कुझु खणी ईंदो न, हिते जे माण्हुनि खे पाण ॾे। शामूद कुरैशी साहिबु चवनि था असीं सिंध जे माण्हुनि खे पाण ॾांहुं राग़िब कंदासीं, क़ाइल कंदासीं, ठीकु आहे, हर कंहिंखे सियासी हक़ आहे, त पोइ तव्हां कीअं कंदो? आउं तव्हांजे घर अचां, तव्हांजे पाड़े में अचां त तव्हांखे आउं पाण सां जोड़ियां ऐं त ज़ाहिर कुझु खणी ईंदसि न, भई तव्हां सां को वादा वाईद कंदसि, कुझु खणी ईंदसि, बाक़ी वादा कंदसि। त पॉलिटिकल पार्टी के इलाइक़े में पंहिंजो इन्फ्लुएंस ठाहिण लाइ, पॉलिटिकल इन्फ्लुएंस ठाहिण ईंदी त हू छा 2 शयूं खणी ईंदी न, हिकिड़ो डेवलपमेंट पैकेज त तव्हांखे हेतिरे अरब रुपए जी हीअ शइ ठाराए ॾींदासीं, तव्हांखे हीअ करे ॾींदासीं, तव्हांखे हू करे ॾींदासीं, ऐं ॿियो आहे सियासी पैकेज जंहिंमें खोड़ सारी ॻाल्हियूं अचनि थियूं। त हीअ अजीब सियासी पैकेज आहे त सिंधी माण्हू जाहिल आहिनि, ऐं जेको आपा फिरदौस चए पई ऐं तर्तीब बि न कई अथसि अञा, अॼु नौकिरी में वई न, अॼु नौकिरी में फारिग थी। सो मतिलबु ॿियो इहो त हीअ चवंदा त बंगालियुनि खे असीं घुराए ढाका मां हिते ॾींदासीं, शाबाश आहे। ऐं सभु जी हितां ॻाल्हि कई त अचनि था PTI चए थी सिंध में अचूं था पिया, PTI जी पंहिंजे सिंध जा जेके लीडर्स हुआ कराची ऐं सिंध जा ख़ासि करके, उन्हनि जे तरफ़ां काफ़ी इहो ईंदो रहंदो गवर्नर राज जो। हाणे हलीमाद शेख साहिबु हाणे ऑपोज़िशन लीडर आहिनि, उन्हनि जे तरफ़ां इहो चवणु त गवर्नर राज लॻंदो या लॻण वारो आहे। मतिलबु कराची ऐं सॼी सिंध त ऐं त का ॻाल्हि आहे न, हीअ त तव्हां शायदि ग़लति चयो, सिंध सॼी सिंध मां इहो मतिलबु ज़ाहिर कराची सिंध जो हिसो आहे। त हीअ हलीमाद शेख साहिबु अॼु वरी चए पियो त सिंध में गवर्नर राज लॻण जो इम्कान वधी वियो आहे। हाणे हलीमाद शेख छो चए पियो, 2 सबब थी सघनि था, हिकिड़ी हुन वटि इंफॉर्मेशन हुजे, ॿियो मिड़ेई दड़को, 2 ई सबब थी सघनि था न। सो इन में कहिड़ी ॻाल्हि वधीक इम्कान आहे? तव्हां कॉलर आहे पोइ इन ते अचूं था पिया। ख़ालिद उजण हैदराबाद मां। जी उजण साहिबु, छा सुवाल हूंदो? साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? ऐं मुंहिंजो सुवाल अॼु आहे हिकिड़ो थोरो ट्रिपिकल आहे, मुख़्तलिफ़ आहे, इन ॿियनि खां हटी करे आहे। हीउ जेको बल्दिया जो इदारो आहे इहो मुंड खां वठी असां धारियुनि खे ॾिनो आहे, जॾहिं खां पाकिस्तान ठहियो उन खां पोइ असां वटां 2 मेन जेके हुया, हिकिड़ो न्यूज़ ऐं ॿियो जेको आहे बल्दिया जो इदारो, इहो 2 असां ॿियनि खे ॾेई छॾंदा। भंगियुनि जो डिपार्टमेंट आहे,
मां जज कयो आहे त इन में असां सां घणी ज्यादती थी आहे। उन वक़्तु जेके माना हे बल्दिया वारा दुकान या जेके नंढा नंढा ॾिसंदो जीअं हाणे कचो किलो हैदराबाद आहे, इन खां सॼा ॾिसंदो त उहे सभु धारियनि खे ॾिनल आहिनि। सिंधी माण्हू हाणे शहर मां आयो आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे सिंधी माण्हूअ जे लाइ त को रस्तो ई ख़ाली कोन्हे। बल्दिया जा जेके बि सस्ता सस्ता दुकान आहिनि उहे सभु त धारियनि वटि अची विया आहिनि, या पठाणनि वटि आहिनि, या ॿिया ॿियूं क़ौमूं ॻाल्हाईंदड़ आहिनि। त अॼु ताईं बि असांखे बल्दिया मां ई नुक़सानु थियो। बल्दिया डिपार्टमेंट ते मुंहिंजो चवणु वे हूअं त ॿियनि जो बि ईअं हाल कोन्हे, त बल्दिया जेको आहे सो असांखे तमामु घणो नुक़सानु पियो ॾिए। छा इनखे ख़तमु करे रीस्टेजिंग करे वरी उनखे जेको आहे नए सिर सही कजे त बहितर नथो थी सघे। ऐं जीअं अफ़गानी बि ॾाढा अचनि पिया, ऐं मां हिते अक्सर गाॾी बीहारे मां पुछा कंदो आहियां इन्हनि खां, गाॾनि वारनि खां, पठाणनि इन्हनि खां, त साईं असांखे बल्दिया वारनि बीहारियो आहे। भाई बल्दिया वारनि खे कहिड़ो पावर थो पए त तव्हां चौकनि ते माण्हू बीहारे छॾियो ऐं जिथे किथे, ऐं सिंध जे हर चौक रस्ता घिटियूं ऐं जेको आहे सो धारियनि खे होटलूं ऐं गाॾा बीहारे। ठीकु आहे, ठीकु आहे। ॿियो बि ॻाल्हि वठूं। मीर ख़ादिम रज़ा टालपुर पीराकोट मां। जी टालपुर साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अर्ज़ु इहो आहे त पंहिंजो अली काज़ी साहिब खां अॼु ॿ पंहिंजो ओपिनियन्स वठिणा हुआ। हिकिड़ो त पंहिंजो मियां नवाज़ शरीफ़ जो जेको वीज़ो मुस्तरद थी वियो आहे पंहिंजो बर्तानिया में, हाणे उन खां पोइ जेके बगलूं पई वॼाए गवर्नमेंट त बाबा हाणे मोटे थो। मूंखे त नथो लॻे त को एॾो सवलो आहे जो पंहिंजो बर्तानिया जल्दी में हिनखे डिपोर्ट करे छॾींदी। पर अस हलंदो कुझु सिस्टम ठहंदो, लॻे थो त वरी कंहिं शर्त शराइत ते जेको आहे सो हिनखे वापसि बर्तानिया में रहण जी इजाज़त मिली बि वेंदी। जे मोटियो त पोइ छा जेल में वेंदो, या सही को वरी को ॿियो को हिननि जो इलाज सिस्टम ठाहींदा, या गवर्नमेंट जे मथां प्रेशर आणण लाइ को सिस्टम ठाहींदा। छो जो हिन वक़्तु गवर्नमेंट जेतिरी मज़बूत नज़र अचे पई ऐं काई बि हुनजे ख़िलाफ़ पंहिंजो लॻे न पियो त को ॼणो हाणे अपोज़िशन बि आहे या PDM ॿियो टियों, सॼा सिस्टम ग़ाइब थी विया आहिनि। सिर्फ़ु हर पासे ॾे इमरान ख़ान पे नज़र आयो। ऐं वरी मिनिस्टर्स में सूबनि में बि रिशफलिंग हले पई ॾाढी, जेको आहे सो वरी इतलात जा वज़ीर ॿिया टिया सॼा सिस्टम मटिजनि पिया। जीअं सिंध में बि वज़ारतूं मटायूं वयूं आहिनि, ऐं पंहिंजो कराची एडमिनिस्ट्रेटर बि नओं आंदो वियो आहे। त छा भला हाणे लॻे थो त पीपल्स पार्टी हाणे कराची जे मामले में, कराचीअ में कमु करण जे मामले में कुझु सीरियस लॻे पई। छो जो मुर्तज़ा वहाब ऑनेस्ट माण्हू ऐं कुझु हार्ड वर्किंग माण्हू आहे। मां काज़ी साहिब पुछंदुमि त बसि ख़ुदा हिननि खे कुझु राम विझे दिलि में, जो कुझु कराची इलाइक़नि जेको आहे कराची तबाह थी वियो आहे जेको आहे। वॾी महिरबानी। ठीकु आहे डाल जी। उजण सां पहिरीं चयो बल्दिया, जी हा, पोइ साईं त चवनि पिया पोइ हीअ पोइ सभु ॻाल्हि ठीकु आहे साईं, पर मिसाल बल्दिया जो जेको हाणे त काफ़ी सालनि खां हाणे त को बल्दियाती उहो निज़ाम बि न आहे। मुंहिंजे ख़्याल साल खनि खां त सिंध गवर्नमेंट वटि मिनिस्ट्री आहे। सो इन में चवण त को ॿिए ही करे छॾियो, ॿियनि ही करे छॾियो, त नासिर शाह साहब वटि आहे। जी हाणे नासिर शाह वटि। अच्छा, पहिरीं बि मतिलबु पीपल्स पार्टी जे साहिबनि वटि। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त सॼा ई निज़ाम नाक़िस आहिनि ऐं करप्शन आहे, पर जॾहिं हुन में सोने ते सुहागा थी, हुन ते अगरि लसानियत अचे कहिड़े पासे खां, शयूं मेरिट ते थियणु खपनि। सवाल इहो न आहे त ज़ाहिर जेके सिंध वासी आहिनि पोइ कहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था, उहे त ठीकु आहिनि, लेकिन इहो आहे त हुननि खे बि मेरिट ते मिलणु खपे। इहे ठेला बिहारणु ऐं हीअ मंथलियूं वठणु, इहो त सॼे सिंध में किसो आहे साईं, हैदराबाद जो न आहे। पर जॾहिं सो कॉल्ड धारिया न हुजनि था त पोइ कहिड़ी जॻह उहा चङाई थी वञे थी। ॻाल्हि त साॻियो ई रहे थो। जी जी। अच्छा, नवाज़ शरीफ़ साहिब जो मीर साहिबु चयो त वीज़ा रद्द थी वियो आहे, साईं जो ख़्यालु आहे त हुनखे वापसि को रिलीफ मिली वेंदो आहे, नवाज़ शरीफ़ एतिरो सोलो पाकिस्तान न ईंदो। ऐं मीर साहिब सां इतफ़ाक़ थो कयां, इहा अपील कंदा, पोइ उते अदालतनि में वेंदा, न त पॉलिटिकल अज़ाइलम वारी ॻाल्हि भले हींअर तरदीद करे नवाज़ ली वठी छॾींदो, आख़िर में सियासी पनाह वठी छॾींदो, ॿियो छा थी वेंदो, कहिड़ी बेइज़ती जी ॻाल्हि कहिड़ी आहे, आख़िर में न ॾींदा। ऐं लेकिन इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त बरतानिया सरकार अहिड़े मामलनि में हू पंहिंजा सियासी हू ॾिसंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि अगरि रखूं त 3 अगस्त ते माना 3 अगस्त ते त अॼु ख़बर आहे, पर 3 अगस्त ते फैसल वडवा साहिबु इन ते ट्वीट कयो त वीज़ा रिजेक्ट थियण वारो। हुननि वीज़ा चयो, पर हीअ त स्टे जी एक्सटेंशन रिजेक्ट थी आहे। वीज़ा जी एक्सटेंशन रिजेक्ट थी आहे, स्टे जी एक्सटेंशन। ॻाल्हि साॻी। हा जी हा, ॻाल्हि साॻी। स्टे वीज़ा ते ई कंदा आहियो। सो वीज़ा
अच्छा पोइ उनखे वावटा खे ख़बर हूंदी। सो आउं सम्झां थो त किथे न किथां न त पोइ पॉलिटिकल अज़ाइलम लाइ अप्लाई कंदो, न त भला दुनिया में बरतानिया के अलावा मुल्क सऊदी अरब त किथे ई न वियो आहे। जी हा जी हा जी हा। सो बाक़ी जेको मीर साहब ॻाल्हि कई त कराची लाइ अलाह करे त संजीदा थिया हुजनि, अलाह करे सॼी सिंध लाइ संजीदा हर को थिए, ऐं लेकिन एडमिनिस्ट्रेटर त रखिया अथनि कराची लाइ, लेकिन ही छा कयो अथनि त शहरनि लाइ ऐं न शहरनि लाइ न बल्कि डिस्ट्रिक्ट्स लाइ जेको आहे उहो स्पेशल असिस्टेंट टू CM मुक़ररु कया अथनि। इहो पहिरियों दफ़ो ॿुधो आहे, असांजी यादगिरी में कोन थो अचे त शहरनि लाइ या ज़िलनि लाइ स्पेशल असिस्टेंट टू द चीफ मिनिस्टर रखियो मैटर्स रिलेटिंग टू हैदराबाद, हाणे मैटर रिलेटिंग टू डिस्ट्रिक्ट साउथ, डिस्ट्रिक्ट ईस्ट, डिस्ट्रिक्ट वेस्ट, अलाए छा छा, केमाड़ी डिस्ट्रिक्ट ऐं डिस्ट्रिक्ट हैदराबाद ऐं डिस्ट्रिक्ट सखर। हिते पोइ ॻाल्हाईंदो तव्हां कॉलर अचूं था पिया। इमाम ॾिनो उॾियण गंबट मां, जी उॾियण साहब छा सवाल हूंदो? सर सवाल असांजो इहो ई आहे त कुझु ॾींहं अॻु में रुबीना हुजण क़तल थी हुई, जो हिन महिल ताईं उहो वारस एहतजाज करे करे थका आहिनि, पर सिंध गवर्नमेंट पर ख़बर न आहे अलाए छाजे करे उहा हिन महिल ताईं ॿोड़ी ऐं गूंगी थी वेठी आहे। त हुननि वारसनि ते हिन महिल ताईं कोई बि रिलीफ न उन सां इंसाफ़, न FIR, न हुनजे DNA थी आहे, कुझु बि न थियो आहे। सर पीर कटकवाल तां छोकिरी अॻुवा थी जेका कुझु महीननि खां पोइ हुनखे लाश मिलियो, पर हिन महिल ताईं हुनजा वारस तड़पंदा रहनि था, एहतजाज कंदा रहनि था, पर ख़बर न आहे हिन महिल ताईं कोई नोटिस न थियो आहे। सर इहो सवाल असांजो। ठीकु आहे उजर साहब, ज़ाहिर आहे हर शइ जी जेको बि सिंध जे अंदरि चुरपुर थिए पई, जेको बि अमल थिए पियो, अल्टीमेटली त सिंध सरकार ही खे ॾिसणो हूंदो आहे। लेकिन सरकार जेका हूंदी आहे रुगो हिते CM हाउस न हूंदो आहे, जेको SSP खैरपुर आहे उहो बि सरकार जो हिसो आहे, जेको पोइ गंबट जो DSP आहे उहो बि सरकार जो हिसो आहे, ऐं SHO जेको गंबट आहे उहो बि, त जिथे बि वाक़ियो थियो आहे उते जी पुलिस खे बेसिकली ॾिसणु खपे ऐं बिल्कुलु उनजी का तदारुक थियणु खपे। रिस्पॉन्सिबल पुलिस जेका हुते हेड रहे थी हुनजा सभु ॻाल्हि हले पई पंहिंजी हुनजी त। हा, ही जेके स्पेशल असिस्टेंट डिस्ट्रिक्ट लाइ चीफ मिनिस्टर साहिबु पाण वटि रखिया आहिनि, त मूंखे सम्झ न आयो त अगरि शहरनि लाइ तव्हांखे मावन ख़ुसूसी रखिणो आहे त हैदराबाद जा मसइला केरु हल कंदो, त पोइ हैदराबाद मां पोइ दादू लाइ छो न आहे, जी हा, पोइ मीपो ख़ास लाइ छो न आहे, पोइ लाड़काणे लाइ छो न आहे? लाड़काणे खे त मुर्गो हाणे वज़ीर ई कोई कोन्हे। जी हा, चलो हुजनि बि हा त ख़ैर आहे, पर न आहिनि त मतिलबु लाड़काणे जेको पीपल्स पार्टी मोहतरमा मतिलबु भुटोस जो होम टाउन हरायो, हा चलो सिटी में हरायूं, पर ज़िले में ई को सुहेल सियाल बि हटी वियो, निसार खोड़ो बि हटी वियो। कल्ह ताईं ॿुधोसीं पिए निसार खोड़ो खे शायदि एडजस्ट कंदा, लेकिन फाइनली हू बि हलियो वियो। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त पोइ लाड़काणे लाइ स्पेशल असिस्टेंट छो न आहे, जैकुबाद लाइ, नौशेरो लाइ, नवाबशाह लाइ, बदीन, ठठा, सजावल, मिठी, ही ऐं छा मतिलबु आहे त हाणे हर ज़िले जे लाइ हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो एडवाइज़र खपंदो CM साहिब खे, जेको हुनखे ॿुधाए त हैदराबाद में छा करिणो आहे छा न करिणो आहे। अजीब ॻाल्हि आहे। ऐं तव्हां अच्छा कराची में तव्हां एडमिनिस्ट्रेटर त लॻायो था, उहो त सम्झ में अचे थी, लेकिन हाणे तव्हां हा डिस्ट्रिक्ट वाइज़ तव्हां हिकिड़ा स्पेशल असिस्टेंट रखो पिया, उन ते ख़र्चु ईंदो, उनजी पघार, उनजी गाॾी, उनजा प्रोटोकॉल, ऐं छा मतिलबु कीमाड़ी मां अची छा सलाहूं ॾींदो? तव्हां उहे तव्हांजी पार्टी जा आहिनि, तव्हां उहे पुछी वठो आहे त सलाह ॾियनि, ही छा मतिलबु थियो? ऐं पोइ ॿिया ज़िला छो न आहे? मूंखे जेको हिन मां सोच नज़र अचे थी, ॾिसो ही टे जेके शहर आहिनि असांजा कराची, हैदराबाद ऐं हाणे हिते माज़ी में MQM ऐं हिन दफ़े इलेक्शन में PTI हावी रही आहे, हैदराबाद में बि MQM रही आहे, सखर में सिर्फ़ु इस्लामुद्दीन शेख जो पुटु जेको आहे अरसलान उहो थियो, लेकिन हुते बि हिकिड़ी आबादी जे तनासुब में त मतिलबु जेके बाक़ी इलाइक़ा आहिनि जिथे पीपल्स पार्टी खटंदी आहे त उते जी अवाम खे फॉर ग्रांटेड वठिजे। दादू वारनि खां छा पुछिणो आहे? उहो ई खटंदा आहियूं, बदीन ठठे वारनि खां छो पुछूं? छा ही टे शहर ही स्पेसिफिक ही जेका बि नई अजीबो ग़रीब पॉलिसी आहे त स्पेशल असिस्टेंट मुक़ररु करण जी, ठीकु आहे को हूंदी का मंतक, लेकिन मंतक जेका अगरि आऊं बतौर सिंधवासी ॾिसां, मुंहिंजे लाइ ही टे शहर बि मुंहिंजा आहिनि, लेकिन वाई ओनली 3 cities? अगरि ही को नओं डायनेमिक क़िस्म जो फॉर्मूलो आयो आहे त स्पेशल असिस्टेंट हिकिड़े ज़िले जो मुक़ररु थींदो ऐं उहो ज़िलो गुले गुलज़ार थी वेंदो, जेको पाण सभु ॾिसी वठंदासीं, त पोइ बाक़ी ज़िलनि कहिड़ो 23 ज़िला आहिनि, 24 ज़िला आहिनि, 26 ज़िला आहिनि, 27 ज़िला आहिनि, सभिनी में रखो।
वाई मिठी इज़ इग्नोर्ड, मिठी खे छो इग्नोर कजे, सांघड़ खे छो इग्नोर कजे? त मतिलबु हिन में बि छा हू हिकिड़ी फीलिंग अचे थी त हीअ बि तव्हां तफ़रीक़ कयो पिया। जी हा। ऐं तव्हां चओ था हू किथे वेंदा, हू त पंहिंजा आहिनि न। जी हा। हिते थोरो मुक़ाबिलो आहे त यार कहिड़ो तरीक़ो आहे, मतिलबु आई थिंक कंहिंखे बि पॉलिटिक्स हुजे या ज़ाती रिलेशन हुजे, कंहिंखे बि फॉर ग्रांटेड त न वठणु खपे त भई हीअ त आहे, हीअ त ख़ैरु आहे। सो मूंखे हीअ पॉलिसी में गवर्नमेंट जेको डिसीशन कयो आहे त इहो ॿियो एतिराज़ु न आहे, मर्ज़ी वारा आहिनि जेके वणे मुक़ररु करे छॾीनि, मुंहिंजो को फ़र्क़ु कोन थो पए। लेकिन हिन में तव्हां हीअ टे ज़िला या टे शहर अगरि स्पेसिफिक थियो पिया, कराची, हैदराबाद ऐं सख, त यार इहो हिन मां कुझु ॿी ख़ुशबू अचे पई। जी हा। और लफ़्ज़ ख़ुशबू पे इस्तेमालु जी हा। हिन में कुझु ॿी धप अचे थी न। एग्ज़ैक्टली। हीअ त ग़लति, मतिलबु हिकिड़ो अजीब इंसान उहो फीलिंग अचे थी। ठीकु आहे, जीअं सिंध अफेयर्स जो अगरि रखियो वञे थो, अगरि उहो बि क्वेश्चन जीअं प्राइम मिनिस्टर सिंध अफेयर्स लाइ हिकिड़ो पंहिंजो एडवाइज़र अरबाब रहीम साहिब खे रखी छॾियो, त मूंखे उन ते बि एतिराज़ आहे भई हीअ कहिड़ो तरीक़ो आहे। जी हा। वॉट डज़ दिस मीन? सो तव्हां हाणे ज़िलनि ते पोइ सुभाणे का हुकूमत ईंदी तालकनि ते रखंदी। एग्ज़ैक्टली। पोइ यूसी ते एडवाइज़र खपंदो गवर्नमेंट ऑफ सिंध खे। रहंदो लोकल गवर्नमेंट इलेक्शन कराइण न आहे, रहंदो अञा इहे अहिड़े क़िस्म सां अगरि हलणो आहे। पर अली साहिब अगरि सम्झे हाणे हिन मां मूंखे वरी फीलिंग अचे थी त लॻे थो त हाणे लोकल बॉडीज़ लाइ पीपल्स पार्टी तयारी सीरियस थी विया आहिनि पीपल्स पार्टी वारा लोकल गवर्नमेंट सम्झनि था त दादू ऐं हीअ त असीं उअं ई खटे वेंदासीं, हिते थोरो शहरनि में कमु करे वठिजे। ठीकु आहे सर। अच्छा अगरि अॻिते हलूं, जीअं पंजाब जी ॻाल्हि हुई त फिरदौस आशिक़ अहमद साहिबा खे हटाए छॾियूं पंहिंजे उहिदे तां, त गॾोगॾु अॼु वरी हिकिड़े ॿिए बि ख़ुसूसी माण्हुनि खे पंहिंजे खे उहिदे तां हटायो अथऊं, स्पेशल असिस्टेंट खे उस्मान गुज़ार साहिबु, उनखे घुराए चयो त भई जहांगीर तरीन ग्रुप छॾियो, ओन चौधरी हुननि जो नालो, जहांगीर तरीन ग्रुप छॾियो, तव्हां बरक़रार रहो पंहिंजी पोस्ट ते। हुननि चयो असां जहांगीर तरीन ग्रुप न छॾींदासीं, उहिदो खसियो वियो। उन ते अचूं था, पर हू थोरी ॻाल्हि रहिजी वई कि लाड़काणे जो पाण चयो पिए त हितां को बि वज़ीर न रहियो, निसार खोड़ो साहिब खे बि हटायो वियो, सुहेल साहिब खे बि हटायो वियो। लेकिन अॼु निसार खोड़ो साहिब जो जेको वज़ाहती बयानु आयो आहे उहो दिलचस्पु आहे। हुननि चयो आहे त हुननि वज़ाहत कई आहे त जेके हुननि ते इल्ज़ाम लॻनि पिया त हुननि का सीट जेका आहे, यानी लाड़काणे वारी सीट, यानी मौज़म अब्बासी जिथां कामयाबु थियो आहे, उते मूं पार्टी उम्मीदवार जी मदद या हुनखे हराइण में को रोल प्ले कयो, यानी जमील सुब्रो साहिब बीठा त हाणे अंदरे खाना ते ॻाल्हियूं आम हुयूं त जमील सुब्रो साहिब खे इहो तफ़ज़ात हुआ त संदसि जेको हू इलेक्शन हारायो लाड़काणे मां, त उन हाराइण में निसार खोड़ो जो ऐं सुहेल सियाल जो सीधी तरह को रोल हो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ अगरि पार्टी जे सदर ते अहिड़ो इल्ज़ाम आहे ऐं अगरि बुनियादु हुनखे हटाइण जी इहा आहे त वज़ारत त को माना नथी रखे प्रेसिडेंट। त पोइ छा हाणे ॿिए मरहले में निसार साहिब खां हुनखे सदारत बि खसे छॾींदा? जी हा। छाकाणि अगरि इन इल्ज़ाम हेठि आउं इहा ॻाल्हि न कयां, छाकाणि कुझु शयूं तव्हां वटि को पकी पुख्ती न हुजनि थियूं, उहे हिकिड़ी ख़बरूं हुजनि थियूं जेके तव्हां जी का एथेंटिसिटी नथा क्रिएट। लेकिन निसार खोड़ो साहिबु छाकाणि त वज़ाहती बयानु जारी कयो आहे, तंहिंखां पोइ आउं इहो ॻाल्हायां पियो त अगरि हुन ते इल्ज़ाम इहो हो, यानी की शरीफ़ माण्हू चए पियो त भई आउं पार्टी में हुअसि, आहियां ऐं रहंदसि, वज़ारत माना ॿिए लफ़्ज़ में वज़ारत खसे बि छॾियो त इहो तासुर ग़लति आहे त निसार खोड़ो नाराज़ आहे। लेकिन हाणे हिन उमिरि में निसार साहिब सां हिकिड़ो सीनियर माण्हू हो, सो अगरि हुन ते इल्ज़ाम इहो आहे निसार खोड़ो ते, त पोइ लॻे थो त पोइ शायदि सदारत, पोइ शायदि मंज़ूर वसाइण जो ख़्वाबु को शायदि पूरो थियणु वञे पियो, जेको ख़्वाबु ॿुधाए कोन थो मंज़ूर वसाइण, जी हा, शायदि उहो पूरो थियणु वञे पियो। मंज़ूर वसाइण साहिबु ख़्वाबु ॿुधाईंदो कोन्हे, जेके ॿिया ॿुधाईंदो आहे। सो अगरि इल्ज़ाम निसार साहिब ते, खोड़ो साहिब ते इहो आहे त पोइ मंज़ूर वसाइण साहिब जो शायदि को जेको अणॿुधायल ख़्वाबु आहे शायदि उहो पूरो थियणु थी वञे। अच्छा, तव्हां ॻाल्हि पे कई कलर वठी वठो था पिया, अलाह बचायो पिथोरो मां, आरी सर पिथोरो मां। जी आरी सर साहिबु, छा सवाल हूंदो? हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर अर्ज़ हो, असीं पिथोरे जा रहवासी आहियूं, अर्ज़ आहे साईं काल साहिब खे करियूं कि पिथोरे आस पास मनशा जो आज़ार आहे, हिकिड़ो चर्च ऐं ॿियो जेके मेल पुड़ियूं गुटका, इहो पिथोरो, बच्चाबंद, सूफ़ी, उमरकोट, इहे त जहिड़ो कर त मर्कज़ थी विया आहिनि। ऐं सरेआम पुलिस जेको मंथलियूं वठे थी, अलाए छा आहे, कॾहिं 600 जो पुड़ो, कॾहिं 800 जो, कॾहिं 1000 जो, नस्ल खे घर वेठा आहे। महिरबानी करे वक़्त वारनि खे, अमलदारनि खे जेको ताक़ीद करियो, जेको ज़ुल्म आहे नऊं नस्ल ते तबाह थियो। ठीकु आहे, ठीकु आहे।
मंशियात जो अज़ाब थी वियो। जी मित्र साहब, इहो RSS साहिब ही को पिथोरे जो अकेले जो मसइलो न आहे, हीअं ताज़ो तव्हां ॿुधो हूंदो त जाम शोरो मां बि हू अलाए छा थियो किसो, बसि हशपश थी वियो। जी हशपश थी वियो, हशपश थी एतिरो वॾो कमु हो, पुलिस जी गाॾी में मंशियात जाम शोरे मां कराची पहुती, ऐं पोइ जेको बि थियो हो होलसेल जो कारोबार कनि पिया, अलाए केतिरा माण्हू, अलाए केतिरी चर्च, जी 73 टन मण अलाए छा 73 मण मणनि में चर्च आई, त होलसेल जो कारोबार थी रहियो, उहो बि अलाए किसो बसि हशपश थी वियो। सो हाणे पिथोरो में बिल्कुलु सॼे सिंध में क्रैकडाउन थियणु खपे, को हुन ते कुझु कार्रवाई थियणु खपे, बदकिस्मती सां थिए नथी। ऐं मंशियात साईं चवनि पिया नई नस्ल पुराणी नस्ल सभिनी खे तबाह करे पई। अच्छा, अगरि इन ते अगरि ॻाल्हि निकिती आहे त पोइ हिकिड़ो नंढो सुवालु अचे थो त उमूमन सम्झो वेंदो आहे त अफ़गानिस्तान में तालिबान जी इकॉनमी ड्रग्स जे ज़रिए ई कंट्रोल थी, त पोइ अगरि जे क्रैकडाउन थिए थो त पोइ हुननि जी इकॉनमी खे बि त डेंट थींदो, त छो नथो थिए क्रैकडाउन? न ॾिसो, हू हाणे उन लाइ पाकिस्तान एतिरी वॾी मंडी न आहे, उहा हिकिड़ी जुदा आहे, मूंखे ख़बर न आहे जी मंशियात जी इकनॉमिक्स जी मूंखे ख़बर न आहे, सही ॻाल्हि आहे, त मूं वटि को अंग अखर कोन्हनि, हिते चवंदो त आउं वरी होमवर्क करे ॿुधायां। लेकिन भाई हुननि जी इकॉनमी ते नुक़सानु थिए थो, नथो थिए, पाण खे त थिए थो। अफ़गानिस्तान जी मईशत हलाइण लाइ असीं मंशियात त नथा अलाउ करे सघूं, या अफ़गानिस्तान जी मईशत हलाइण लाइ असां जेको हीउ अफ़गान ट्रांज़िट जो किसो खोलियल आहे, सभु बंदि थियणु खपनि। जी हा ठीकु आहे, सर पंहिंजी ॻाल्हि हले पई त ओवंस चौधरी साहिब खे जहांगीर तरीन जो ग्रुप आहिनि, हाणे क्रैकडाउन लॻे थो ॾियणु जहांगीर तरीन ग्रुप जे मथां शुरू थी वियो आहे। हिकिड़ो त छॾे वियो, जी ओचितो ज़मीर जागी पियो त इमरान ख़ान मुंहिंजो लीडर आहे, जहांगीर तरीन सां मुंहिंजो वास्तो न आहे। हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं जेल में रहियो, हिकिड़ो ॾींहुं पूरो राति रहियो, माना 24 कलाक काफ़ी हूंदा आहिनि, जेको छा चवंदा आहिनि सॉफ्टवेयर अपडेट थी वेंदो आहे, त ओन साहिब खे बि सॼे इहो ई चयो वियो हूंदो त भई सॉफ्टवेयर या अपडेट करे वठो या उहो छॾियो। त मतिलबु इहो थियो त अच्छा, ऐं जहांगीर तरीन जहिड़ी हिकिड़ी पुरसरार ख़ामोशी इख़्तियार करे वरिती आहे, या त हुन वटि हुनखे चयो वियो आहे कि ॿिए हल्के तरफ़ां त बसि, जेका मां हुन महिल ॻाल्हि कंदो हुउसि त जहांगीर तरीन सिटिंग गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु संदसी पार्टी में एतिरी बग़ावत कंहिंजे ॾढ ते करे पियो। सो उहो ई शायदि हाणे महसूसु थिए थो त जिन्हनि बि हुनखे शायदि अगरि चयो न हो त रोकियो बि न हो, हाणे शायदि हुनखे रोके छॾियो आहे, जो हू हुन चौहान जी मदद लाइ बि कोन जहांगीर तरीन साम्हूं आयो, ऐं हाणे आस्ते आस्ते हुनजे माण्हुनि ते प्रेशर विझिबो। चौहान लाइ राजा रियाज़ साहिबु चवनि पिया त असां मना कयो त तव्हां जेको आहे उहो रिलीजियस कंहिंजे मथां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो, चई हुननि पोइ बि कयूं त पोइ हाणे पाण निभाइनि। न उहो ठीकु आहे, इहो त थियण बि न खपे, मज़हब खे विच में न आणणु खपे सियासत हिन मामले में, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हू सॼो ग्रुप आहे किथे, हुनजी एक्टिविटी छा आहे, पुरसरार ख़ामोशी आहे न। अगरि किथे बंदि कमरनि में जहांगीर तरीन साहिबु मिले बि पियो त हीउ को बहरहाल हिकिड़ो पॉलिटिकल फ्रंट ठाहियो हो, हिकिड़ो सियासी फ्रंट हो न, त हुनखे एक्टिव त रखनि। हू किथे आहे, हू PDM वांगुरु जेको आहे हू डॉर्मेंट थी वई आहे, हिकिड़ी गैरफाल हिकिड़ो ग्रुप थियल आहे। जी हा, गैरफाल ग्रुप। अच्छा, हिन ग्रुप ताईं यादि अचे थो, इहो गैरफाल ग्रुप लॻो पियो आहे त पीपल्स पार्टी जी काफ़ी हद ताईं नज़र पंजाब जी तरफ़ रहंदी कमिंग इलेक्शन में, त इहो ग्रुप केतिरो पीपल्स पार्टी खे फ़ाइदो ॾेई सघे थो? न ॾिसो, इशू आहे त पीपल्स पार्टी जी तवजा पंजाब ॾे हूंदी, बशर्ते कि हुनखे सिंध में थोरो पीसफुल सिचुएशन सुख थियल हुजे। अगरि सिंध में को सीरियस जेको आहे थ्रेट या ख़तरो जेको हाणे ताईं न आहे, लेकिन जीअं तयारी जी हिकिड़ी जेका हिलजुल आहे उहो त आहे न पंहिंजे। अञा तव्हां इमरान ख़ान साहिबु जेको हीअ ॻाल्हि करे पियो त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदसि, अंडर वॉट लॉ? जी हा, ही सिंध गवर्नमेंट लॉ एंड ऑर्डर सिंध गवर्नमेंट जो आहे, डोमेन आहे, जीअं लैंड आहे, हीअ सभु अमन अमान ही सिंध हुकूमत जी आहे, त हीअ किथां इमरान ख़ान साहिबु किथां कंदो? त पोइ आउं इन ॻाल्हि खे जेको अली मादिल शेख हाणे वरी चवणु शुरू कयो आहे त गवर्नर राज जो ख़तरो वधे पियो, त गवर्नर राज लाइ कुझु जवाज़ त ठाहिणो पवंदो न। ईअं बसि अचानक मूड थी वियो गवर्नर राज आहे त छो गवर्नर राज, पोइ उहो जवाज़ सुभाणे अदालतनि में हिते हुते बीहे थो, नथो बीहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आउं सम्झां थो त PTI वारनि खे सम्झ में आयल आहे त पीपल्स पार्टी मां अंदरियां माण्हू तेसि ताईं न चुरंदा, ऐं हेठि बि हुनजा जेके हाणे हिकिड़ो जेको इलेक्शनरी हुनजी इलेक्शन मशीनरी ठहियलु आहे पीपल्स पार्टी जी, तेसि ताईं न टुटंदी जेसि ताईं हिननि जे मुतवातिर जेको इक़्तिदारी तसलसल आहे पीपल्स पार्टी जो, इनखे किथां विच में हिकिड़ो
कमर्शियल ब्रेक न ईंदो, हिकिड़ो को वक़फ़ो न ईंदो, शायदि PTI वारा इन लाइन ते कमु कनि पिया त अगरि हू गवर्नर राज जहिड़ी का शइ आणीनि था, पोइ भले उहो गवर्नर राज अदालतनि में हिते हुते सुभाणे ख़तम बि थी वञे, पर हिननि खे को महीनो ॾेढ विच में मिली वेंदो। ऐं महीनो ॾेढ अगरि विच में मिली वियो त जेके माण्हू पीपल्स पार्टी सां मतिलबु बसि को दिलिया न आहिनि, इन करे वेठा आहिनि छाकाणि त हुकूमत में आहे पीपल्स, उन्हनि खे इहो न्यापो मिलंदो ऐं पीपल्स पार्टी मुखालफ़नि खे बि इहो न्यापो मिलंदो त भई हिन दफ़े वसधणी बि हाणे पीपल्स पार्टी खे कंटिन्यू नथा करणु चाहिनि। जेको अरबाब रहीम जो जुमिलो चयो त 3 सालनि वारी डील पीपल्स पार्टी सां ख़तमु थी वई आहे, यानी इहो न्यापो, इहो त सिर्फ़ु अरबाब रहीम चए पियो न, हिन ते माण्हू छो मुकमल एतबार करे वठनि। हिकु अरबाब रहीम साहिब वटि को डॉक्यूमेंट त आहे कोन, त पर हीउ हिकिड़ो अमली क़दम थी सघे पियो, जंहिंखां पोइ ही इक़्तिदारी तसलसल जेको 13 सालनि जो पीपल्स पार्टी जो आहे, इन में हिकिड़ो गैप अची वेंदो। इन में गैप आयो त पोइ अगरि होमवर्क थियल हूंदो त पोइ पीपल्स पार्टी जे अंदरां फॉर्वर्ड ब्लॉक ऐं तोड़ जोड़ ऐं जीअं पोइ थींदो आहे कंहिंसां थींदा आहिनि, बट हीअ हिकिड़ी थ्योरी आहे। ऐं सम्झां थो त गवर्नर राज लॻाइण लाइ जेको जेतिरा जवाज़ खपनि फेडरल गवर्नमेंट, ऐं नथो चाहे लॻणु खपे, प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि पाण में तजियो कयूं था। हाणे उहो जेको आहे उन लाइ जेतिरा जवाज़ खपनि अहिड़ो को जवाज़ हींअर न आहे, पर बकौल शख़्से बकौल हीअ जेको इक़्तिदारी सियासत खे इलाही वेझे खां ॾिसनि था त फ़ैसिलो थी वञे, जवाज़ ठाहिण में देरि न लॻंदी आहे। ऐं जब अगरि सवाल हिन ते अचे थो त अगरि गवर्नर राज नथो लॻे या कुझु बि वसदणी जेके आहिनि उहे अगरि हथ ई नथा हुजणु चाहिनि, चवनि था भई मर्ज़ी आहे पॉलिटिकल टर्मोइल सिंध में कीअं टर्न आउट थिए थो, त पोइ माना पोइ उमेदु न कजे कॾहिं बि त ॿी का पार्टी जेका आहे उहा पीपल्स पार्टी खे डिफीट करे सघे थी। यार हींअर जेका सिचुएशन आहे न, हींअर त ईअं ई आहे जीअं तव्हां चओ पिया, हींअर पीपल्स पार्टी खे को बि ऑन ग्राउंड को थ्रेट या को ख़तरो मूंखे त नज़र नथो अचे। ठीकु आहे, किथे को दोस्त हीअं प्रोग्राम ॾिसी चवंदो जे न साईं असांजे तक ते हिन दफ़े असीं हीअं करे छॾींदा, ठीकु आहे, उहो थींदो, जॾहिं थिए त पोइ तकनि ते सियासत थींदी आहे। पर पाण हिकिड़ी मास स्केल ते सॼी सिंध ते ॻाल्हि कयूं त भई हिकिड़ी का ही फलाणो फोरम आहे या ही फलाणी पार्टी आहे या ही इतिहाद आहे जेको हाणे तमामु इफेक्टिवली, जीअं पाण PDM खे ठहंदे मुल्की सतह ते ॾिठो त भई असां चयो त हा यार ही सोढ़ो करे पई इमरान सरकार खे, ईअं पाण खे को सिंध में हींअर न आहे मौजूदु, लेकिन जेका गुज़िरियल महीने ॾेढ खां चुरपुर आहे ऐं ही हिलजुल आहे। हाणे हिन में मसइलो इहो आहे त मुर्गी ऐं गाओ गोश्त गॾु बचाइण जी कोशिशि थिए पई, हिन में हिकिड़ी अलॻि अलॻि क़िस्म जी दुनिया पैदा थी वई आहे। अॻु में सोलो हूंदो, हाणे जेके हिननि जी जीअं मिसाल पाण ॾियूं त हाणे PTI ऐं JUIF खे सिंध में गॾु कीअं विहारजे, पीर साहब पघारो के ॿिए जे अॻवाणी में कीअं हले, थींदो ई कोन्हे। ठीकु आहे न, हुनजी हिकिड़ी रूहानी शख़्सियत आहे, हिकिड़ी सो हाणे ही सभु जेके मसइला आहिनि त हिकिड़ी जेका रेसिपी ठाही पई वञे, हिकिड़ो जेको तयारु थिए पियो ताम, उन में ही मसाइल आहिनि त ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके इंग्रीडियंट्स आहिनि, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि, हिननि खे जोड़जे दवा कोन थी पए एक्सपेरिमेंट कंदे कंदे। ठीकु आहे साहब, ऐं अॻिते वधो जेका पंहिंजी ॻाल्हि डिस्कस थी, कल्ह बि डिस्कस थी त रहीम ख़ान में जेको मंदिर खे तज़वील कई अथऊं या जेको हुनखे तोड़ियो अथऊं, बेहरमती कई अथऊं, त उन में अॼु सुप्रीम कोर्ट डिसीजन ॾेई छॾियो, सुप्रीम कोर्ट गिरफ़्तार करण लाइ चई छॾियो आहे, उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो, जंहिं कई आहे तज़वील, जंहिं इंस्टिगेट कयो उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कयो, उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो, ऐं जिन कयो आहे इहो सभु कुझु पैसा उन्हनि खां लाज़िम वठो मरमत लाइ। अलाए पाण सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, ॾिसूं त ज़ाहिर आहे अमल त करणु खपे, ऐं अमल थींदो त हिन सां हिकिड़ो न्यापो सॼी मुल्क में वञणु खपे त भई इहो को तरीक़ो कोन्हे तव्हां पंहिंजा जज़्बात के हिकिड़े माण्हू जे करे या हिकिड़े माण्हू जेके कहिड़े बि हू मज़हब सां हुजे, फ़िरके सां हुजे, ॿोली ॻाल्हाइनि, जेको बि हुजे, तव्हां कंहिं बि बुनियाद ते वॉयलेंस नथा करे सघो, ऐं स्पेशली कंहिंजी जेके इबादत गाहनि खे तव्हां कीअं था टारगेट करे सघो। सो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, कंप्लाइंस ते हलाए कंप्लाइंस करणी पवंदी। ठीकु आहे सर। अच्छा, नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि निकिती त UK मां वीजा जेका रिजेक्शन आई आहे त सभु कोई त ॿाहिरि अची वियो आहे, होॾां पंहिंजा वफ़ाक़ी वज़ीर अची था वञनि त बाबा हाणे वापसि अची वियो, तमामु भलो स्टेप ऑफ UK जे तरफ़ां। होॾां शाहिद ख़ान अब्बास चए थो त बाबा असां कहिड़ी बि सूरत में नवाज़ शरीफ़ साहिब जे उहे तबियत वारो रीज़न आहे त तबियत उते ख़राबु आहे, न ईंदा कहिड़ी बि जेसिताईं डॉक्टर्स नथा चवनि। ॻाल्हि इहा ज़हन में अचे थी त अगरि हू असाइलम सीक बि करे छॾनि था, असाइलम वठी था छॾनि, नवाज़ शरीफ़ जी पॉलिटिक्स खे डेंट न ईंदो? न यार, असां वटि इन शयुनि ते पॉलिटिक्स में डेंट न ईंदो आहे।
असां वटि कीअं मतिलबु जलावतनी में मोहतरमा शहीद रहियूं न डिक्टेटर जे दौर में न डिक्टेटर जे दौर में ठीकु आहे रहियूं त सही न ज़िया वारो दौरु नथो चवां मुशर्रफ वारो जंहिंमें पिणु हिकिड़ी सो कॉल्ड सिविलियन हुकूमत अची वई हुई हीअ जेको शौकत अज़ीज़ ऐं शौकत अज़ीज़ ऐं हीअ जेको प्रेसिडेंट वाज़ इन आर्मी पोइ चलो हुन वर्दी बि लाहे छॾी हुन सां त डील थी वई न आउं चवां थो ऑन एनी प्रिटेक्स्ट तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो त आउं इहो नथो चवां त बीबी ग़लति जलावतनी कई पिया आउं छो चवां हर कंहिंजा ऐं मूंखे यादि आहे मुंहिंजी दुबई में जॾहिं इंटरव्यू कयो मान त मूं इहो सुवालु कयो त बीबी तव्हां नथा अचो त मूंखे चई त आउं हुते पुछायो जॾहिं इंटरव्यू ख़तमु थियो त जॾहिं पोइ मूंखे चई त हाणे तूं छा थो चईं उन ज़माने यादि बीबी जा हिकिड़ा बयान आया पिया त मूं पंहिंजो बैग सूटकेस तयारु करे वरितो आहे अचां पई हीअ पियो थिए नवाज़ शरीफ़ जॾहिं ॿाहिरि वियो जलावत जॾहिं नवाज़ शरीफ़ सां जॾहिं डील मुशर्रफ कई ॿाहिरि वञण जी त पोइ हिकिड़ी ॻाल्हियूं हलियूं हुयूं त हाणे हू ॿाहिरि पियो वञे बीबी ईंदी मुल्क में त जॾहिं कल्ह इंटरव्यू ख़तमु थियो टेप बंदि थियो त मूं बीबी मूंखे चयो त हाणे इन करे ॻाल्हि कयां थो त हाणे अला मग़फ़रत करे बीबी न आहिनि हिन दुनिया में त मूंखे चई त उर्दू में त तूं ॿुधाए मूं चयो अचणु त खपे असीं त जीअं असांजे चवण में छा हूंदो आहे सो मूंखे चई त पोइ अची छा कयां पोइ जेल हली वञा पोइ अदालतनि जा चकर कटियां हिते घटि में घटि आउं दुनिया में वञा थी लॉबिंग कयां थी ॻाल्हायां थी ॿोलायां थी सो ॾिसो जेको ही लीडरशिप जा हिकिड़ा स्टेचर्स हुजनि था जिथे हुननि जी जेका फॉलोइंग आहे बीबी जी जेका फॉलोअर्स हुआ हू हिन ॻाल्हि में अरहा न हुआ उहो इन ई ॻाल्हि में ख़ुशि हुआ त बीबी तकलीफ़ में न आहे ऐं ॿाहिरां वेही असांखे लीड करे पई सो जेके बि नवाज़ शरीफ़ जा फॉलोअर्स आहिनि हू हिन ॻाल्हि में अरहा न आहिनि न अचे ज़ोरी जेल में पए तकलीफ़ में पियो हुजे असांजे ही जेको असीं जेके नज़रियाती ऐं गुफ़्तगू कयूं था इन खे हू चवनि था तव्हां किताबी गुफ़्तगू था त ॾिसो हाणे डिघी ॻाल्हि थी वेंदी छॾियो हिन ॻाल्हि खे पर तव्हां जेको सुवालु कयो त हुनजी जेका पॉपुलैरिटी आहे या मक़बूलियत आहे नवाज़ शरीफ़ जी उन ते को असरु पवंदो न मूंखे नथो लॻे ठीकु आहे सभु पंहिंजी कल्ह अफ़गान सिचुएशन ते डिस्कशन अध में रहिजी वई थोरी अफ़गान जी सिचुएशन अहिड़ी अची बीठी आहे जो हाणे हू बिल्कुलु क़ाबुल जे क़रीब पहुता आहिनि तालिबान ऐं अॼु त क्लेम बि कनि था पिया त असां को अटैक बि कयो आहे क़ाबुल जे अंदरि कंहिं जॻह ते तालिबान पर पाकिस्तान जो मौक़िफ़ अचे थो त भई असां अफ़गानिस्तान खे फोर्सफुली अगरि टेक ओवर कयो थो वञे त असां रिकॉग्नाइज़ न कंदासीं तालिबान खे फोर्सफुल टेक ओवर ऐं अमरीका होॾां चए थो त अफ़गान जेका पंहिंजा दरवाज़ा खोले रखो पाकिस्तान वरी हिकिड़ी पाकिस्तान ॻाल्हि कई आहे जेका मोदी साहब कई आहे जेका त वर्ल्ड खे US खे ऐं पर्टिकुलरली वर्ल्ड ऐं पर्टिकुलरली US उन्हनि खे पीसफुल जेका पॉलिटिकल सेटलमेंट थियणी आहे हुन में इन्वेस्ट करिणो पवंदो सिर्फ़ु पाकिस्तान खां उमेदु रखणु काफ़ी न आहे ॾिसो पाकिस्तान जी हिन महिल जेका फॉरेन पॉलिसी आहे विज़वी अफ़गानिस्तान जी हिन महिल ही असीं पंहिंजा पुराणा क़िसनि जा त भोॻियूं पिया मुंहिंजी नज़र में ही ठीकु आहे त असीं छो तालिबान जा हामी तौरु नज़र अचूं अगरि असांजी का अंडरस्टैंडिंग आहे बि अगरि असांजी को तालिबान सां अंडरस्टैंडिंग आहे बि त असीं इहो ज़ाहिर छो कयूं ॾिसो न ॿ ॻाल्हियूं थी या त हाणे थी सघे तालिबान बि असां मां हाणे शायदि मोकिलाए विया आहिनि तंहिंजे करे असीं इहो चऊं पिया पर अगरि पाण चऊं त न पाकिस्तान जी तमामु घणी इन्वेस्टमेंट आहे तालिबान सां हिकिड़ी पॉलिटिकल इन्वेस्टमेंट आहे सोशल हू आहे हिननि जी फैमिलीज़ खे असां हिते रखियो हुई कोयटा शूरा भला 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 असीं नथा चऊं कोयटा शूरा हुई हिते लेकिन ॿाहिरि सो ही ठीकु आहे पाकिस्तान जी पोज़ीशन त भई असीं पब्लिकली छो असीं चऊं था दुनिया डू मोर असांखे सॼी ज़िंदगी चवंदा रहिया डू मोर पाकिस्तान खे हाणे पाकिस्तान दुनिया खे चए पियो डू मोर तव्हां पीसफुल सेटलमेंट कयो असीं तालिबान खे न मञंदासीं अच्छा हाणे पाकिस्तान मञे न मञे अगरि अमेरिका सऊदी अरब ही हू सभु मञी विया तालिबान खे पाकिस्तान चवंदो अच्छा चलो असीं बि त मञूं तो ॻाल्हि इहा आहे त अगरि ही हिकिड़ो अगरि पाकिस्तान जी हिकिड़ी डीप तालिबान सां का अंडरस्टैंडिंग आहे अगरि मूंखे ख़बर न आहे त ही पोज़ीशन बिल्कुलु ठीकु आहे ऐं अगरि डीप अंडरस्टैंडिंग न आहे तालिबान सां त बि इहा पोज़ीशन असांजी हुजणु खपे अगरि तालिबान पंहिंजो रुख मटाए विया आहिनि हाणे अमेरिका ॾे थी विया आहिनि या के ॿिए पासे थी विया आहिनि त बि पाकिस्तान खे एॾो असां जेको मिट माइट त कोन्हनि तालिबान त असीं बि हथु कढूं पिया पर जे असीं के अंडरस्टैंडिंग जे तहत कयूं पिया त बि आउं सम्झां त पाकिस्तान जी पोज़ीशन जेका आहे उहा सही पोज़ीशन आहे ऐं बहितर पोज़ीशन आहे त हुननि खे चयो वञे त दुनिया भई दुनिया सॼी अलाए जॾहिं खां ॼावा आहियूं असांखे चवनि था तव्हां कुझु कयो अफ़गानिस्तान में हाणे असीं चऊं पिया तव्हां बि त कुझु कयो
ठीकु अच्छा अगरि ॿियो बि हिकिड़ो टॉपिक रखी वठूं त बाइडन सरकार हिकिड़ो डिसीजन खयो आहे जेको चाइना खे रहंदो इंस्टिगेट करे सघे थो पियो त भई हांगकांग में जेके बि रहंदड़ आहिनि हांगकांग छो चाइना जो डिस्प्यूट रहंदो आहे पियो हांगकांग में जेके रहंदड़ आहिनि अगरि उहे असाइलम सीक करणु चाहिनि था या हिकिड़ो सेफ हेवन ॻोल्हणु चाहिनि था त 18 महीननि लाइ US उन्हनि खे सेफ हेवन प्रोवाइड करण लाइ तयारु थी वेंदो पनाह न पोइ 18 महीननि खां पोइ छा हांगकांग रिन्यू कंदो वरी रिन्यू पॉलिसी आहे ॾिसणो इहो आहे त चाइना जेको हांगकांग में अमेरिकन कॉन्सुलेट आहे उन ते लाइन केॾी वॾी लॻे थी वीज़ा जी जी हा ऐं केतिरा माण्हू छाकाणि त बहरहाल हांगकांग जा माण्हुनि जूं हिकिड़ो जेको हाणे चाइना अची वियो आहे त भले 2 स्टेट 1 स्टेट 2 सिस्टम वारी ॻाल्हि करे लेकिन ज़ाहिर चाइना त जीअं हांगकांग खे बर्तानिया हिननि हिरायो हो उहो त नथो थी सघे सो ॾिसूं त केतिरा माण्हू वञनि था पर इहो ज़ाहिर आहे चाइना खे हाणे ही टिपिकल ही जेको अंकल सैम पॉलिसी हूंदी आहे अमेरिकन जी कंदा हुआ सिधो ट्रंप वांगुरु अॼु बोर्ड ॻाल्हाइण में न हारिजे पॉलिसीज़ अहिड़ी ठाहिजनि जो ॿिए खे तव्हां ऐं अवाम खे थोरो पब्लिक हा तव्हां पंहिंजो पब्लिक इमेज सुठो ठाहियो था ॾिसो असां वटि अचनि अगरि हांगकांग वारा त असीं हुनखे सियासी पनाह ॾियण लाइ तयारु आहियूं जी हा ठीकु आहे अली साहब वॾी महिरबानी अली साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में दुआ में